दोस्तों जेकॾहिं तव्हां अनपढ़ियल आहियो ऐं तव्हां बि चाहियो था त आऊं इंग्लिश के समझी सघां, आऊं इंग्लिश के पढ़ी सघां, आऊं इंग्लिश में पंहिंजे दोस्तनि खे मैसेज करे सघां, आऊं इंग्लिश में पंहिंजे दोस्तनि खे फेसबुक ते कमेंट ॾेई सघां या आऊं इंग्लिश में पंहिंजे ॿारनि जी हेल्प करे सघां त उन्हनि सभिनी दोस्तनि जे लाइ यकीन कयो अॼु जो ही वीडियो इंतिहाई बहितरीनु आहे। छाकाणि त अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे हिकु तरीक़ो ॿुधाइण वारो आहियां जिन ते अमल करण सां तव्हां सिर्फ़ु हिकु महीने जे अंदरि पंहिंजी इंग्लिश खे एतिरी हद ताईं इम्प्रूव करे सघो था। त अॼु जे हिन वीडियो में पाण सिखंदासीं त तव्हां पंहिंजे दोस्तनि खे मैसेज करे कीअं था सघो या तव्हां रूमन इंग्लिश मां मुराद आहे त लैंग्वेज यानी ॿोली हिकिड़ी हुजे ऐं उन जी लिखत जेका आहे उहा इंग्लिश में हुजे। मिसाल तौरु अक्सर करे मैसेज लिखियो वञे थो हे आप कहाँ हो या पाण लिखूं मैं आज नहीं आ सकता। तो दोस्तों ये ॾिसो लैंग्वेज तो उर्दू ही पर असां लिखियो इंग्लिश में, तो इन्हीं के चइबो आहे रोमन इंग्लिश। साॻे तरीक़े सां असां सिंधीअ खे बि इंग्लिश में लिखी सघूं था। मिसाल तौरु आहे तव्हां किथे आहियो, तव्हां किथे आहियो, या तव्हां खणी लिखो था मां अॼु बिज़ी आहियां। तो दोस्तों अड़े तरीक़े से तव्हां भी इंग्लिश के समझी सको था, इंग्लिश में सिंधी के ऐं उर्दू के लिखी सको था। तो दोस्तों उन जे लाइ तव्हांखे टे शयूं अचण खपनि। टे शयूं जेका पॉइंट नंबर 1 आहे तव्हांखे ए खां वठी ज़ेड ताईं ABC याद हुजे। मूंखे ख़बर है काफ़ी दोस्तन के ए खां वठी ज़ेड ताईं ABC याद हूंदी आहे। ऐं ॿी नंबर पॉइंट आहे दोस्तों उहा इहा आहे त तव्हांखे ए खां वठी ज़ेड ताईं उन्हनि जा आवाज़ अचण खपनि, उन्हनि जा साउंड अचण खपनि। मिसाल तो ए जो आवाज़ छा आहे, बी जो आवाज़ छा आहे, जेका मोस्ट इम्पोर्टेंट पॉइंट आहे उहो आहे ए खां वठी ज़ेड ताईं इन्हनि जा आवाज़ या इन्हनि जा साउंड। ऐं दोस्तों 3 नंबर जेका लास्ट पॉइंट आहे उहो इहो आहे त तव्हांखे वॉवेल्स जो इस्तेमालु अचणु खपे। छाकाणि त वॉवेल्स जो ई कमु हूंदो आहे लफ़्ज़नि खे ठाहिण। वॉवेल्स खां अलावा तव्हां लफ़्ज़ खे ठाहे नथा सघो। वॉवेल्स जो फंक्शन चऊं, वॉवेल्स जो कमु असां जेका चऊं उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लैंग्वेज में इहो आहे त वॉवेल्स जेके आहिनि उहे असांखे लफ़्ज़ ठाहिण में हेल्प कनि था। असां थोरो स्टेप वाइज़ जेके असां सिखंदासीं। पहिरीं त तव्हां ए खां वठी ज़ेड ताईं तव्हांखे ABC यादि हुजे। ॿियो तव्हांखे ए खां वठी ज़ेड ताईं इन्हनि जा आवाज़ यादि हुजनि। मिसाल तौरु पहिरियों हिते लेटर आहे ए, त इन जो आवाज़ आहे ए। ॿियो आहे बी, त इन जो आवाज़ आहे ब, त इन जो साउंड आहे ब। सी जो जेको आवाज़ आहे दोस्तों उहो स ऐं क, ऐं डी जो आवाज़ आहे ड यानी डेल वारो आवाज़। ई जो आवाज़ ई जेको आहे इहो वॉविल आहे, ए जेको आहे इहो बि वॉविल आहे। त दोस्तों 5 जेके आहिनि उहे वॉविल्स आहिनि, बाक़ी एकी जेके आहिनि उहे कॉन्सोनेंट आहिनि। त पहिरीं तव्हांखे इन्हनि जा आवाज़ अचणु खपनि, पोइ तव्हांखे वॉविल्स जो इस्तेमालु अचणु खपे। त दोस्तों इहे 3 पॉइंटूं मां तव्हांखे अॼु जी हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। इन्हनि जा आवाज़ बि तव्हांखे ॿुधाईंदुसि त इन्हनि जा आवाज़ कहिड़ा हूंदा आहिनि ए खां वठी ज़ेड ताईं, ऐं वॉविल्स जेके आहिनि उन वॉविल्स खे इस्तेमालु कीअं कबो आहे, ऐं वॉविल्स जेका असांजे सिंधी में कहिड़े लेटर्स जे बदिरां इस्तेमालु थींदा आहिनि। त ए खां वठी ज़ेड ताईं तव्हांखे आवाज़ जी त ख़बर हूंदी। ए, बी त बेबदक वारो आवाज़, सी त सी जेको आहे इहो काफ़ कुते जो आवाज़ बि कढे थो ऐं खे खट जो आवाज़ बि कढे थो। मिसाल तौरु सैर, ठीकु आहे, त इन जो आवाज़ आहे स। ॿियो आहे क, ड, ई जो आवाज़ आहे ई, इहो लफ़्ज़नि में इस्तेमालु थिए थो तॾहिं इन जो प्रॉपर साउंड अची निकिरे थो। उन खां पोइ एफ जेको आहे दोस्तों इहो फेफानोस जो आवाज़ कढे थो, इन जो आवाज़ जेको आहे फ। एफ खां पोइ जी आहे, जी जेको आहे गाफ गॾह जे बदिरां यूज़ थिए थो, ऐं जी जो जेको आवाज़ आहे उहो आहे ज। उन खां पोइ एच आहे, जो आवाज़ आहे हाथी वारो आहे ह।
एच खां पोइ दोस्तों आई आहे। आई हिकिड़ो वॉविल आहे ऐं वॉविल जेको आहे इहो लफ़्ज़ में इस्तेमालु थिए थो। ऐं आई खां पोइ ABCDEFGH। आई खां पोइ आहे जे। जे जो आवाज़ु आहे जिम जुती वारो ऐं इन जो आवाज़ु आहे ज। आहे जे खां पोइ के जो आवाज़ु आहे के खट वारो ऐं काफ़ कुते वारो यानी ख। के खां पोइ आहे एल जो आवाज़ु आहे लाम लकुण वारो ऐं इन जो प्रॉपर साउंड आहे ल। एम जो आवाज़ु आहे मी मस वारो। एम जो दोस्तों आवाज़ु आहे उहो आहे मी मस जे बदिरां यूज़ थिए थो यानी म। एन जेको आहे नून नथ जे बदिरां यूज़ थिए थो, इन जो आवाज़ु आहे न। ओ जेको आहे इहो वॉविल आहे ऐं वॉविल जेको लफ़्ज़नि में इस्तेमालु थिए थो इहो पंहिंजो पूरो साउंड यानी इहो वाढे वारो यानी अलफ़ वा ओ वारो आवाज़ु कढे थो। ठीकु आहे। ओ खां पोइ पी जो आवाज़ु आहे प यानी पे पग जे बदिरां यूज़ थिए थो। ठीकु आहे। पी जेको आहे इन जो साउंड असांजी सिंधी वारे हिसाब सां पे पग वारो आहे, बट अकॉर्डिंग टू इंग्लिश एक्सेंट उहो आहे फ यानी पे फीथे वारो। पी खां पोइ आहे क्यू जो आवाज़ु आहे काफ़ कुते वारो यानी जेको ऐं ॿियो काफ़ कलम वारो। आर जो आवाज़ु आहे र। दोस्तों असां र खे कंप्लीट प्रोनाउंस कंदा आहिनि बट इन इंग्लिश, पर इहो अंग्रेज़ी में र जो आवाज़ु आहे उहो सफ़ा सॉफ्ट यानी सफ़ा हल्को आहे। मिसाल तौर असां टीचर यानी इन में रेल अचे थी, रेल जो आवाज़ु आहे र। असां चऊं था टीचर पर एक्चुअली इन जो साउंड आहे ठी छ। ठी एस जो आवाज़ु आहे सी सिन सी टी जो। टी जो जेको आवाज़ु आहे टे ठूंठ जो ऐं टे टोपी जो। टी खां पोइ आहे यू जेको आहे पेश जो आवाज़ु कढे थी अल्पेश ओ। यू खां पोइ आहे वी जेको आहे दोस्तों उहा वाढे जो आवाज़ु कढे थी, वे वाढे जो आवाज़ु कढे थो। वी खां पोइ आहे डब्ल्यू जेको आहे वे वाढे जो आवाज़ु कढे थो। ऐं उन खां पोइ वाई जेको आहे ये यके जो आवाज़ु कढे थो, ये यके वारे सेंस में यूज़ थिए थो। ऐं उन खां पोइ आहे एक्स जो आवाज़ु आहे इहो इन जो प्रॉपर वॉइस आहे। उन खां पोइ आहे दोस्तों ज़ीड जो आवाज़ु आहे ज़े ज़ंज़ीर वारो। ठीकु आहे। ऐं ज़ इन जो आवाज़ु आहे ज़। त अहिड़े तरीक़े सां तव्हांखे इन्हनि जा साउंड अचणु खपनि। त दोस्तों हाणे पहिरीं पॉइंट क्लियर थी वई। ए खां वठी ज़ेड ताईं तव्हांखे ABC बि यादि आहे ऐं ए खां वठी ज़ेड ताईं तव्हांखे इन्हनि जा आवाज़ जेके आहिनि उहे बि अचनि पिया। त इन्हनि जी मेन पॉइंट आहे ई आवाज़, छाकाणि त आवाज़ खां ई तव्हां अंग्रेज़ी खे लिखी सघो था ऐं आवाज़नि जी बुनियाद ते तव्हां इंग्लिश खे प्रोनाउंस यानी उन खे उचारे सघो था। ऐं दोस्तों लास्ट पॉइंट आहे जेका मां तव्हांखे ॿुधाइण लाइ वञी रहियो आहियां ऐं हीअ जेका पॉइंट आहे इंतिहाई बहितरीनु ऐं तव्हांजे लाइ इम्पोर्टेंट यानी ख़ासि आहे जेको तव्हांखे अचणु खपे। त उहो इहो आहे त दोस्तों मिसाल तौरु आहे पहिरियों आहे ए, ॿियो आहे ई, टियों आहे आई, चोथों आहे ओ, पंजों आहे यू। त दोस्तों ये 5 वॉविल्स आहिनि ऐं वॉविल्स जो फंक्शन आहे लफ़्ज़नि खे ठाहिणु। ही वॉविल्स जेके छा कंदा आहिनि असांखे लफ़्ज़ ठाहिण में असांजी हेल्प कंदा आहिनि। ठीकु आहे। दोस्तों हाणे मां तव्हांखे हिकु बहितरीनु ट्रिक ॿुधाईंदो हलां त जेके वॉविल्स जेके आहिनि इहो सिंधी में कहिड़े लफ़्ज़नि जे बदिरां इस्तेमालु थींदा आहिनि। त ए जेको आहे इहो ज़बर जो कमु करे थो यानी असां अलिफ़ खे खणूं था अलिफ़ ज़बर अ, अलिफ़ ज़बर अ, त इन जो आवाज़ु आहे अ। ठीकु आहे। ऐं दोस्तों ई जेको आहे इहो आवाज़ु जेको इन जो आहे अल्फ़िए ज़ेर ई। आई जेको आहे इहो ज़ेर जो कमु करे थी यानी असां अलिफ़ ज़ेर अ, अलिफ़ ज़ेर अ, अलिफ़ ज़ेर अ यानी इन जो आवाज़ु आहे अ। ऐं ओ जेको आहे दोस्तों इहो अलफ़ वा ओ, अलफ़ वा ओ यानी इन जो आवाज़ु आहे आ। ऐं डबल ओ जेको आहे इहो आवाज़ु कढे थो ऊ। ठीकु आहे। ऐं यू जेको आहे दोस्तों इहो पेश जो आवाज़ु कढे थो अल्पेश ओ, अल्पेश ओ यानी जेके वॉविल्स जेके आहिनि इहो ज़ेर मंद पेश ज़बर जो कमु कंदा आहिनि, इन जो ई एक्ट कंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे असां ॿ टे लफ़्ज़ ठाहींदासीं। लफ़्ज़ ठाहिण बिल्कुलु ईज़ी आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हां इन्हनि सां लफ़्ज़ कीअं था ठाहे सघो। मिसाल तौरु असां हिते ॾिसो, हिते लफ़्ज़ आहे ए। त ए जेको आहे दोस्तों इहो नंढी ABC जो लिखियो आहे। अंग्रेज़ी आहे उहो 2 तरीक़नि खां लिखी वञे थी। हिकिड़ा स्मॉल लेटर हूंदा आहिनि, ॿिया कैपिटल लेटर हूंदा आहिनि। कैपिटल लेटर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको ख़ासि नालो हुजे उन जो पहिरियों अखर उहो असांखे वॾी ABC में लिखिणो आहे। या तव्हां को जुमिलो लिखो था त उन जुमिले जो पहिरियों अखर तव्हांखे वॾी ABC जो लिखिणो आहे। ठीकु आहे। बाक़ी मोस्टली जेके अखर जेके विचा ईंदा आहिनि उहो नंढी ABC वारा इस्तेमालु थींदा आहिनि।
हाणे ॾिसो हिकिड़ी मां तव्हांखे हिकु बहितरीनु ट्रिक ॿुधायां थो। इन जो आवाज़ु आहे ऐ, इन जो आवाज़ु आहे ऐ। त लफ्ज़ ठाहिण बिल्कुलु ईज़ी आहिनि। त हिते असां ॾियूं था एल, ही थी वियो लै, ही थी वियो एल ए, एल ए, इहो थी वियो लै। ठीकु आहे, असां हिते ॾिनोसीं टी, त इन जो आवाज़ु आहे ट, ही थी वियो लैट, ही थी वियो लैट। ठीकु आहे, असां वरी हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ ठाहियूं था। असां हींअर ए खे पढ़ूं पिया। मिसाल तौरु असां हिते ॾियूं एम ए, थी वियो मै, एम ए थी वियो मै। ठीकु आहे, हिते असां ॾिनोसीं ट, मैट, लफ़्ज़ थी वियो मैट। दोस्तो हिते वरी असां टियों इन जो लफ़्ज़ ठाहियूं था। इन जो आवाज़ु आहे ऐ, हिते असां एस ॾिनोसीं, थी वियो सै, सीन ज़बर सै, सीन ज़बर सै, त सैट। हिते ॾिनोसीं टी, सैट। ठीकु आहे, एच हाय हाथी, अलिफ है ज़बर है, त है, हैट, हैट, हैट। ठीकु आहे, एफ फानोस या फिफीथो, एफ ए फै, फै एन फैन। त अहिड़े तरीक़े सां दोस्तो तव्हां ए जेको वॉविल आहे जेको असांखे लफ़्ज़ ठाहिण में हेल्प करे थो। मूं सिर्फ़ु हिते 5 लफ़्ज़ ठाहिया आहिनि ऐं वधीक लफ़्ज़ तव्हां ठाही, छाकाणि त जेका इंग्लिश डिपेंड करे थी प्रैक्टिस ते। प्रैक्टिस मैक्स द मैन परफेक्ट। माण्हू खे जेका प्रैक्टिस ई आहे उहो परफेक्ट कंदी आहे कंहिं विषय में। ठीकु आहे, उन खां पोइ दोस्तो आहे ई, इन जो आवाज़ु आहे ई। हाणे असां ई खां हिकिड़ो 2 टे लफ़्ज़ ठाहींदासीं। ॾिसो इहो आहे ई, ली, लै। ठीकु आहे, एल ई, लै, लैट, छा आहे लैट। ही आहे वरी मी मस, एम ई, मी, मीम ये ज़ेर मी, त इन जो आवाज़ु आहे मी, यानी मी मस ऐं ये यको मी। एफ ई, फ़ये फी, फ़ये फी, फीट। ठीकु आहे, एन नू नथ, ई नून ये नी, नीट, नीट, नून ये नी, टे ज़बर ट, नीट। ठीकु आहे, हिते ज़बर कोन्हे, बसि नून ये नी ट, नीट। दोस्तों एस ई यानी सीन ये सी, सीट। त अहिड़े तरीक़े सां ई सां बि तव्हां लफ़्ज़ ठाहे सघो था। ई जेको आहे इहो अलफ़ ये ई जो आवाज़ु कढे थी। तव्हां कंहिंखे लिखी सघो था। मिसाल तौरु अहिड़े तरीक़े सां असां सिंधी में अक्सर लिखंदा आहियूं, मां अॼु नथो अची सघां, या तव्हां अॼु किथे आहियो, त अहिड़े तरीक़े सां इन्हनि खे लिखियो वञे थो। ठीकु आहे, मिसाल तौरु मी, मीट। दोस्तों इन जो आवाज़ु आहे अलफ़ ज़ेर ए, अलफ़ ज़ेर ए। मिसाल तौरु आई, सीन ज़ेर स, सीन सीटी आहे, आई जेको आहे ज़ेर आहे, सीन ज़ेर स, सिट, सिट। आई आहे एफ, फे ज़ेर फ, फिट। ऐं आहे आर आई, रे ज़ेर र, रिट। आर आई, रे ज़ेर र, रिम। एस आई, सिन ज़ेर स, सिम। डी आई, डे ज़ेर ड, डिम। एच आई, हे ज़ेर हे, हिम। त अहिड़े तरीक़े सां तव्हां इन खे यूज़ करे सघो था ऐं इन जो फंक्शन आहे सिर्फ़ु ज़ेर वारो। उन खां पोइ दोस्तो आहे ओ। ओ जेको आहे मिसाल तौरु आहे अलफ़ वा ओ जो कढे थी, त हिते थी वियो फे वा फो, फे वा फो, फॉक्स, फॉक्स। मिसाल तौरु आहे डे वा डॉ, डे वा डॉ, डॉग। जी जेको आहे गाफ गॾे जो आवाज़ु कढे थी, डॉग। ठीकु आहे, ओ सां अॻियां एल ॾिनोसीं, एल ओ थी वियो लॉ, लॉग थी वियो लॉग। त इन्हनि जा आवाज़ जेके आहिनि उहे ठहनि पिया। मिसाल तौरु असां हाणे यू ते अचूं था। यू जो दोस्तो आवाज़ या फंक्शन आहे, उहो कमु आहे, उहो आहे पेश वारो। ठीकु आहे, मिसाल तौरु आहे
यू पेपिश पो, पी सां अॻियां यू ॾिनो त इन जो आवाज़ु निकिरी वियो पेपिश पो, पट पट। यू सां अॻियां एन ॾिनोसीं नीन पिश नो, नीन पिश नो, नट नट। यू सां अॻियां एच ॾिनोसीं है पिश ह, हट। जी यू जस जस जस्ट जस्ट। एम यू मुस, मीन पिश मु, मुस मस्ट। अहिड़े तरीक़े सां दोस्तो मूं तव्हांखे ॿुधाया आहिनि, तव्हां इन जो स्क्रीनशॉट वठी सघो था। अहिड़ी तरीक़े सां तव्हां इंग्लिश खे जेकॾहिं इंग्लिश ते अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं प्रैक्टिस कंदो, यकीन कयो इंतिहाई बहितरीनु फार्मूलो आहे। इन फार्मूले जे तहत तव्हां इंग्लिश खे इम्प्रूव करे सघो था। तव्हां पंहिंजे दोस्तनि खे कमेंट ॾेई सघो था, तव्हां इंग्लिश खे रीड करे सघो था, तव्हां इंग्लिश खे राइट करे सघो था। छाकाणि त अक्सर ॿार अंग्रेज़ी जी जेका रीडिंग हूंदी आहे न, उहो उन्हनि जी कमज़ोर हूंदी आहे। उहो कमज़ोर इन सेंस सां हूंदी आहे छाकाणि त उन्हनि खे ही जेके रूल्स एंड रेगुलेशन आहिनि इहे नथा अचनि। त तव्हां साॻियो ई फार्मूलो पाण ते ऐं पाण सिखी पोइ पंहिंजे ॿारनि खे तव्हां बहितर तरीक़े सां सम्झाए सघो था। त दोस्तो उमेदु आहे त तव्हांखे असांजो अॼु जो ही वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हुन सां गॾु असांखे फेसबुक पेज ते फॉलो कयो। असांजे फेसबुक पेज जो नालो आहे वॉइस ऑफ एजुकेशन एंड मोटिवेशन। ऐं दोस्तो असां यूट्यूब ते अहिड़ी क़िस्म जा शॉर्ट इंग्लिश स्पीकिंग जा शॉर्ट वीडियोज़ ऐं इंग्लिश जा जेके इम्पोर्टेंट लफ्ज़ आहिनि उन्हनि जो इस्तेमालु कहिड़ो आहे, मिसाल तौरु कम वाट किथे यूज़ थिए थो, मस्ट किथे यूज़ थिए थो, शुड किथे यूज़ थिए थो, हैव टू किथे यूज़ थिए थो, अल्दो किथे यूज़ थिए थो, वर्ब्स जूं के फॉर्म्स कहिड़ियूं आहिनि, हर वर्ब जो फंक्शन कहिड़ो आहे। अहिड़े तरीक़े सां असां खोड़ सारा मुंहिंजा वीडियोज़ जेके आहिनि उहे यूट्यूब ते मूं अपलोड कया आहिनि। मूंखे उमेदु आहे त उन्हनि खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त उहे तव्हांजे लाइ इंतिहाई काराइता थींदा। त दोस्तो हाणे वक़्तु आहे तव्हां खां इजाज़त वठण जो। जेॾांहुं पेर तेॾांहुं ख़ैर, सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह निगहबान।